नाज़न ठट्टे में दौलत दरिया ख़ान जी वरसी मल्हाई वई आहे। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी ऐं ॿियनि क़ौम परस्त अॻवाननि मज़ार ते हाज़िरी भरी। जी नाज़रीन, सिंधी अज़ीम शहीद सिपह सालार शहीद दौलत दरिया ख़ान जी वरसी 504 वरसी जेका आहे उहा सॼी सिंध में मल्हाई पई वञे। ख़ासि तौर ते संदसि आख़िरी आरामगाह ते जस्कम पारां जेको उहो खेसि ख़िराजी अक़ीदत पेश करण लाइ भेटा ॾियण लाइ जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ऐं कारकुन जेके आहिनि वॾे अंग में हिते पहुतल आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जस्कम चेयरमैन सनान ख़ान असां वटि मौजूदु आहिनि। साईं, शहीद जी मज़ार ते गॾु थी करे शहीद खे ख़िराज तक़सीम पेश कयूं था। शहीद दौलत दरिया ख़ान सिंध जो अज़ीम शहीद आहे, जंहिं सिंध जे लाइ जिदोजहद करे पंहिंजो सिर क़ुर्बान कयो पर धारियुनि जे अॻियां न झुकियो। अॼु उन शहीद जे इन मकिली इन तारीख़ी क़ब्रिस्तान ते गॾु थी करे मीर ख़ान कुरैशीअ जी रवायत खे बरक़रार रखे शहीद बाबा सां हिते ईंदा हुयासीं। अॼु शहीद जी आख़िरी आरामगाह ते अॼु गॾु थिया आहियूं। शहीद जी वरसीअ जे ॾियारे ते शहीद खे पूरी सिंध क़ौमी सलाम पेश करे थी। सिंध जे समुंड ते कब्ज़े थियण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। उन समुंड जे किनारनि ते नंढा नंढा ॻोठ अॾे करे उन्हनि माण्हुनि खे अयाशगाह ठाहे ॾिनो थो वञे त जीअं धारिया माण्हू ॿाहिरियां माण्हू हिते अची करे क़ाबिज़ थियनि, हितां जे माण्हुनि ते ज़ुल्म कनि ऐं ॾाढ कनि। उन जे करे तमामु वॾी वलार थी रही आहे। सभिनी माण्हुनि खे सोचणो पवंदो, गॾु थियणो पवंदो। में दौलत दरिया ख़ान जो किरदारु इंतिहाई शानाइतो किरदारु रहियो। न रुॻो हू हुकुमरान रहियो पर हू सिपह सालार बि रहियो। हुन जॾहिं बि सिंध ते कंहिं बि हमिलो कयो त हुन हमलियावर जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। पंहिंजी हुन बहादुरी सां मज़ामत सां उहो विढ़ंदे शहीद थी वियो। दौलत दरिया ख़ान जो दौरु सिंध जो जेको दौरु हो इंतिहाई ख़ुशहाल दौरु हो। उन सिंध में जेका सो अमन हो, रवादारी हुई, सहप हुई, बर्दाश्त हुई। अदम तशद जी जेका रहबर सिंध साईं जेम्स साईं जी जेका जदोजहद आहे, शहीद बशीर ख़ान जी छॾियल वाट ते असां हलंदे पंहिंजनि सूरनि खे यादि कंदा रहंदासीं ऐं पंहिंजे सिंध जे आजिपे लाइ उन सुकून लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। असां उनखे भेटा ॾियण आहियूं। ईंदड़ वक़्त में सिंधी नौजवान में उत्साह वधाइण लाइ असां वधीक शाह निशान जशन कंदासीं। अॻवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो ई चवणो हो त शाह बेग अरगोन 1520 में सिंध ते हमिलो कयो, जेका वॾी जंग छिड़ी हुई जंहिंमें शहीद दौलत दरिया ख़ान सिंध वतन जी बका ख़ातिर जंग में साम्हूं मैदान ते शहादत पाणी ऐं सॼी सिंध में अॼु खेसि उन ई अक़ीदत ऐं एतिराम सां यादि कयो पियो वञे। कैमरामैन इज़हार जाखरो सां गॾु इक़बाल जाखरो, KTN न्यूज़, ठट्रो।